तो दोस्तों अॼु जेको असां वटि ट्रांसलेशन जे लाइ लफ़्ज़ आहे उहो आहे जेतिरे क़दुरु। त लफ़्ज़ जेतिरे क़दुरु जे लाइ इंग्लिश में लफ़्ज़ आहे एज़ फॉर एज़। असां ॿ टे सेंटेंस वठूं था एग्ज़ाम्पल तौरु, मिसाल तौरु, जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर आहे हू तोखां सचो नाहे। एज़ फॉर एज़ आई थिंक ही इज़ नॉट सिंसियर विथ यू। हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल वठूं था, जेतिरे क़दुरु असांखे ख़बर आहे, जेतिरे क़दुरु असांखे ख़बर आहे हू हिकु सरासर करप्ट माण्हू हो। एज़ फॉर एज़ वी ऑल ऑफ नो ही वॉज थ्रोली अ करप्ट गाय। असां टियों एग्ज़ाम्पल वठूं था, जेतिरे क़दुरु मूंखे यादि आहे, जेतिरे क़दुरु मूंखे यादि आहे मूं तव्हांजा पैसा गुज़िरियल आचर ते वापसी करे छॾिया या वापसी ॾेई छॾिया। As far as I remember, I returned your money on last Sunday। तो दोस्तों होपफुली तव्हांखे ही ट्रांसलेशन समझ में अची चुकी हूंदी। इन्हीं क़िस्मनि जूं खोड़ सारियूं ट्रांसलेशन्स खे सम्झण जे लाइ, सिखण जे लाइ चेतन एफर्ट यूट्यूब चैनल के फॉलो कयो। थैंक्स अ लॉट। मिलूं था कि ॿी ट्रांसलेशन में। तेसिताईं लाइ इजाज़त।